सिंध जो सफ़र साण खणी घोटकी ज़िलो आहे। घोटकी ज़िले जे माथेलो जेके मूमल जी माड़ी चयो वेंदो आहे उते मौजूदु आहियूं ऐं मूमल जेका शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी सूमी आहे ऐं मूमल जी माड़ी जो हिकु अदीब लेखक उस्ताद ऐं तमामु प्यारो माण्हू उस्ताद अब्दुल हई भुट्टो साहिबु असां सां मौजूदु आहे। त असां कुझु पुछंदासीं ही मूमल जी जेको माड़ी आहे ऐं हिते जेका यादगार आहे त हिते जेको हिकिड़ी यादगार तरह सां ठहियलु आहे ऐं हिनखे हर हिकु कुझु महफ़ूज़ कयो वियो आहे। त साईं तव्हांखे अस्सलाम वालेकुम। साईं ख़ुशि आहियो? ठीकु आहे सर। ही मूमल जी माड़ी जे बारे में असांजे जेके सामीन आहिनि ॾिसंदड़ आहिनि उन्हनि खे थोरो तव्हां ॿुधायो, हिनजी हिस्ट्री ॿुधायो त जीअं दोस्त उहे दुनिया पूरी में ॾिसनि था त अॼु मूमल जी माड़ी खे ॾिसनि पिया। ही मूमल माड़ी जे बारे में मूमल जी माड़ी जे हवाले सां जेकॾहिं तफ़सील में वेंदासीं त तमामु घणो वक़्तु लॻंदो। मुख़्तसर इहो चवंदासीं त हीअ राजा नंद जी जेकी आहे इहो बादशाही क़िलो आहे। हीअ सिंध जो तारीख़ी माठियलु मूमल जी माड़ी घोटकी खां 10 किलोमीटर ओभर तरफ़ आहे। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त हीअ जेको माॻ आहे हिन खे वॾी ख़ासियत इहा आहे त हिन जे चौतरफ़ तव्हांखे रस्ता नज़र ईंदा, जेको जरवार बि निकिरे थो, खानपुर मार्ग बि निकिरे थो, आदलपुर बि निकिरे थो, सरहद बि निकिरे थो, घोटकी बि निकिरे थो, मीरपुर माथेलो बि निकिरे थो। त माना हिते चौधारी ऐं उन खां अलावा ही जेको तारीख़ी मार्ग आहे हिते हिकिड़ी ॿी शइ बि तव्हांखे नज़र ईंदी। तव्हां चओ तरफ़ ॾिसंदा वेही त तव्हांखे हज़ारे साल पुराणा तारीख़ी क़ब्रिस्तान बि नज़र ईंदा। माना हिन मां असांखे मालूम इहो थिए थो त हीअ जेको सिंध जो तारीख़ी मार्ग आहे हिते काफ़ी दफ़ा जंगियूं थियूं, उहे निशानियूं जाथूं शाही रस्ता हूंदा नी जेके तारीख़दान लिखनि था ऐं जिते क़ब्रिस्तान तमामु क़दीमी हूंदा आहिनि उतां इहे शाहिदी ॾींदा नी त इहे माना बाक़ाइदे तारीख़ मार्ग हुयो। ऐं उनखां अलावा जेके जंगियूं उहे बि थियूं नी। हाणे ॻाल्हि इहा कंदासीं त मूमल जी माड़ी जे हवाले सां शाह साहिब बि ज़िक्र कयो आहे। मूमल जूं माड़ियूं 3 नी। हिकिड़ी जेके मूमल आहे उहा जेकी जनम भूमि आहे जिते पाण हिते मौजूदु आहियूं, दड़े ते बीठा आहियूं, जनम भूमि इहा ई आहे। उन खां पोइ 3 जंहिंजो शाह साहिब ज़िक्र कयो आहे लुधाणो काकमाल, उहो इंडिया में आहे जिते माना तलसमी खूह जॾहिं मूमल खे पंहिंजे वालिद साहिबु हितां कढी छॾियो त उते वञी तलसमी खूह जेको आहे ठाहियो ई वञी। उन खां पोइ जेकी 3 मूमल जी माड़ी आहे उहा जॾहिं बि तव्हांजो उमरकोट वञणु थींदो कुनरी रोड सां उते ॻाढ़ो दड़ो अथव उते आहे। छो त हिते मूमल जाई ऐं हितां जॾहिं पीउ उनखे कढियो त उहा जैसलमेर लुधाणे वई। उतां जॾहिं राणो कावड़जी अची करे उहो छड़ियो त मूमल बि उन सां गॾिजी करे अची छड़ी। ऐं हीअ जेको आहे हीअ राजा नंद जो जंहिंखे राजा नंद खे 7 धीअरूं हुयूं, मूमल, सूमल, सोढी, साजा। ऐं हिते हीअ बि त हितां जेको हीअ मिटी जो दड़ो आहे इन में 2 दफ़ा खोटाई थी आहे। उन मां इहो असांखे माना पतो पए थो या जेके शयूं मिलियूं नी आर्कालॉजी साईं हाकिम अली शाह हिते आयो 2-3 दफ़ा सेमिनार थियो या हिते जेके आर्कालॉजी जा माहिर आया नी उन्हनि इहो चयो आहे त हीअ 1000 साल पुराणो। इहा माना असांखे छो त हितां जेके फिरूं मिलियूं नी, जेके सिक्का मिलिया नी, जेके नवादरात मिलिया नी, जेके मुजथमा मिलिया नी म्यूज़ियम में पिया नी, जेको ठहियो आहे उन मां मालूम थिए थो हीअ 1000 साल पुराणो आहे। ऐं हितां जेके शयूं मिलियूं नी ख़ासि करे फिरां तव्हां ॾिसंदा वे या जेके ॿियूं शयूं उहे मोहन जो दड़ो ऐं हितां जूं जेके शयूं उहे पाण में मुशाबहत रखनि थियूं। बाक़ी मुकमल तारीख़ जी ख़बर तॾहिं पवंदी तहक़ीक़ जॾहिं हिन दड़े ते मुकमल तौर ते खोटाई थींदी ऐं हिन जो जेके मुकमल शयूं मिलंदियूं ऐं इन ते जॾहिं तहक़ीक़ थींदी त पोइ सॼो मोहन जे दड़े वांगुरु। बाक़ी इहा ॻाल्हि आहे त असांजो हिकु ख़्वाबु हुयो ऐं उहो जेको उहो पूरो थियो उहो इहो हुयो त हीअ मूमल जी माड़ी जे हितां जे माण्हुनि खे ख़बर न हुई या असांजे देश जे माण्हुनि खे, ऐं हीअ तबाह थिए पियो, जुड़े पियो
जॾहिं महिनत कईसीं साईं अख्तर बुखारी साईं अमीर बुखारी आऊं अलावर आयो बहुतार शाह ख़ालिद असां जॾहिं गॾिजी करे जदोजहद कईसीं अॼु इहा तव्हां अखियुनि सां ॾिसो था त साम्हूं रेस्ट हाउस बि आहे ऐं म्यूज़ियम बि को ख़ूबसूरत जुड़ियो वियो आहे ऐं हिन जे चओ तरफ़ चौदीवारी ॾिनी वई आहे हाणे ताज़ो कुझु महीना थींदा उहो हिफ़ाज़त जे लाइ हाणे असांखे इहो पूरो यकीन थियो आहे त हीअ जंहिं ते बीठा आहियूं इहो महफ़ूज़ थी वियो आहे ऐं अॻिते बि जेको आहे हुकूमत खोटराई कंदी ऐं हिते माण्हू काफ़ी ॾिसणु अचनि था ऐं ॾाढी असांजी दिलि ख़ुशि थिए थी अॼु तव्हां आया हुई तव्हांखे भलीकार चऊं था असां वॾा ख़ुशि न थी पियूं अहिड़े माॻ मां जनमु वरितो आहे जेको माना को तारीख़ी हैसियत रखे थो जेको हज़ारे साल कढी हुई आहे। वॾी महिरबानी साईं असां गॾु हुआसीं सिंध जे सफ़र में त सफ़र असांजो पहुतो मूमल जी माड़ी ऐं जेके इहा हक़ीक़त अब्दुल हई भुट्टो साहब ॿुधायो त टे जेके आहिनि मूमल जूं माड़ियूं आहिनि हिकु इंडिया में आहे ॿ पाकिस्तान में आहिनि सिंध में आहिनि हिकिड़ी आहे हिते घोटकी में ऐं ॿी आहे उमरकोट में ऐं उहा बि अॼु असांखे ॼाण वधी आहे त जेको काक असुल हो जिते मूमल सड़ी हुई उहो आहे जैसलमेर में। तो वॾी महिरबानी साईं अब्दुल हई भुट्टो साहब तव्हां असांजे सिंध जे सफ़र में असां तव्हां कुझु मालूमात ॾिनी इंशाअल्लाह वरी बि असां गॾु हूंदासीं के ॿिए माॻ ते के ॿिए मक़ाम ते के ॿिए अदीब दोस्त सां ॾींदा इजाज़त सिंध जे सफ़र मां अवां पंहिंजे मेज़बान मीर अकरम अली टालपुर खे इन दुआ सां त शाल सिख सूरई सचाई सिंध साथ सलामत हुजे। शाह साईं फरमाए त साइम सदाइम करीम ते सिंध सुखा दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद के। वॾी महिरबानी अब्दुल हई भुट्टो साहब।